मादी बुर्दी कॉलोनी वासी मरहूम गुलाम मोहम्मद जमाली जी घरवारी बेवा औरत पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ़ प्रेस क्लब बांदी पहुंची दाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं बांदी पुलिस मुंहिंजे पुट अली रज़ा जमाली खे रोड तां पकड़े मथस तशद्दुद कंदे गीलींदे थाणे ते खणी लॉकअप करण बाद 30 लीटर शराब जो कूड़ो केस दाख़िल करे जेल मोकिले छॾियो आहे। हुन वधीक चयो त जॾहिं आउं सुबुह थाणे ते छोकिरे सां मिलण लाइ पहुतसि त उते मौजूद पुलिस अमले मूंखे धमकियूं ॾींदे चयो त तुंहिंजो छोकिरो वापसि मोटे त हाणे तोखे उन जो लाश बि न मिलंदो। ना बेवा औरत आहियां कंहिंखे दान ॾियां। हुन IG सिंध SSP नवाब शाह ऐं सवारनि खे अपील कई त मुंहिंजे पुट अली रज़ा जमाली मथां कूड़ा केस दाख़िल कंदड़ पुलिस ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।